सिंध एक्शन कमेटीअ जे हवाले खां त अॼु सॼी सिंध में एहतिजाज आहिनि ऐं जेके हितां ख़बरूं आयूं आहिनि मीडिया जे ज़रिए त गिरफ़्तारियूं बि शुरू थी वियूं आहिनि पर यकीनी तौर ते इहो एहतिजाजी सिलसिलो कयो आहे त वतन दोस्त माण्हू गॾिजी ऐं मुल्क खे ख़ुशूसन सिंध खे जेके ख़ुशूसन जेके नुक़सान था थियनि उहो भले तव्हांजे मथे फेडरल कोर्ट ठाहिण जे करे कोर्टुनि खे ताबे करणु या सिविलियन बालादस्ती ख़तमु करे ऐं मिलिट्रीअ खे जे अंडर आणणु बूट जे हेठि आणणु या जेको ॿिटो बल्दियाती निज़ाम जेको बल्दियात जे ज़रिए आंदो पियो वियो ऐं 2012 में हिननि आंदो हो पर सिंध जे माण्हुनि इन सिंध असेंबली मां पास थियल पाकिस्तान पीपल्स पार्टी MQM जे इन एक्ट जे ख़िलाफ़ु एॾो ताक़तवर आवाज़ु उथारियो जो उन्हनि पोइ वापसि वरितो हाणे वरी उहो साॻियो लोकल गवर्नमेंट वारो फेडरल गवर्नमेंट मां पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं जमायतूं हुकुमरान जमायतूं आणीनि पयूं उन करे इहे सभु उहे ख़त आहिनि जेके सिंध खे नुक़सानु ॾींदा उन खां सवाइ जेको लुटियो अथनि माना पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी त सम्झो 20 सैकड़ो खां मथे असांजो NFC जी मिल्कियत उहा मर्कज़ जे हवाले करे छॾी अथनि ऐं उन करे लाज़िम आहे त उन लाइ मुतहरिक थिए ऐं TTAP तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान बि इहो फ़ैसिलो कयो आहे त इन जे ख़िलाफ़ु इन खे नथा मञूं इन तहरीक खे नथा मञूं इन आइन जी तरमीम खे नथा मञूं या सुप्रीमेसी ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऐं रूल ऑफ लॉ हुजे ऐं उन करे उन जे ख़िलाफ़ु हाणे त इहो थियो आहे त 27वीं तरमीम त छा 26वीं तरमीम क़बूलु कनि ऐं 18वीं तरमीम खां पोइ जेके तरमीमूं आहिनि से रद्द कयूं उन जे करे इन जे ख़िलाफ़ु तहरीक त सिंध में त शुरू थी चुकी आहे पर सॼी मुल्क गिर तहरीक थींदी उहा गिलगित बल्तिस्तान में थींदी चइनी सूबनि में थींदी ऐं भरपूर अवामी राब्ता मुहिम थींदी अवामी राब्ता मुहिम खां पोइ उहा अवाम जी अहिड़ी ताक़तवर तहरीक जुड़ंदी जेका हिन मुल्क जे हिन नाजाइज़ इलेक्शननि जे ज़रिए आयल हुकुमरानी ऐं उन्हनि जे कयल तरमीमुनि खे दफ़न करण लाइ अवाम जे ताक़तवर आवाज़ सां इंशाअल्लाह इहे मुल्क ते आयल ई ॾुखियूं ख़तमु थी सिंध ते जॾहिं आयो सिंध जे माण्हुनि पाणी जो मामिलो आयो तॾहिं ताक़तवर ॾिनो सिंध जी विरासत जो मामिलो आयो त उन ते बि ताक़तवर ॾिनो हींअर मुल्क ते ॾुखियो ॾींहुं आयो आहे त इनशाअल्लाह मुल्क जूं हिज़्ब इख़्तिलाफ़ जूं जमायतूं अवाम जी ताक़त सां इन खे रद्द कंदियूं ऐं इनशाअल्लाह कामयाबु थींदियूं सरकार जेका आहे कॉन्फ्रेंस क़यादत ते केस दाख़िल पई करे तव्हां ते त रियाज़ वीडियो ते केस दाख़िल जेको आहे थियो आहे जामशोरे ज़िले अंदरि उन हवाले सां तव्हां छा चवंदा सिंध पुलिस जो इहो किरदारु या सिंध हुकूमत जो जेके इहे केसिस कूड़ा जेके दाख़िल थिया पिया वञनि उन ते सर ॾिसो मूं ते हिननि ॿियो केस ऐं टई केस साॻे नमूने सां रुगो हंधु मटायल आहे हिकिड़ो कोठड़ी ॾेखारियल आहे हिकिड़ो लूणी कोट ॾेखारियल आहे हिकिड़ो आमिरी ॾेखारियल आहे जुमिला बि साॻा ॿियनि केसनि में हिकिड़ी सुठी ॻाल्हि हुई त अकेलो हुउसि हिन में 20-22 ॼणा ऐं कहिड़ा कहिड़ा सन जा आमिरीअ जा जेके असांजा हमदर्द उन्हनि जो सो बि को जुलूस जलसो त थियो कोन्हे 7 तारीख़ ते जेको ताज़ो केस थियो आहे इन ॾींहं ते सिंध एक्शन कमेटी जी मीटिंग हुई ऐं 3 बजे प्रेस कॉन्फ्रेंस करे ऐं आउं कराची हलियो हुउसि सो उन करे ही सभु इन करे पिया केस दाख़िल कनि या गिरफ़्तारियूं कनि त उन्हनि खे पक आहे त ही ज़ुल्म ऐं जबर जी जेका हुकूमत आहे जेका जालसाज़ी जे ज़रिए या ऐं ख़ौफ़ जे ज़रिए हुकुमरानी थी करणु चाहे इन ख़ौफ़ जे ख़िलाफ़ु सिंध में रेज़िस्टेंस थींदो उन में केरु करे सघनि था त उन्हनि जी अॻुवाट हू पंहिंजे हिसाब सां तयारी करे कनि पिया त केसनि जी दाख़िला ऐं तई ॾिसजो जल्द ॿियूं जमायतूं मुतहरिक थींदियूं ऐं उन्हनि जी क़यादतूं ऐं हुन जा वर्कर बि केसनि हेठि ईंदा पर आउं सम्झां पियो त हिते जे बाशऊर ऐं जेको सियासी वर्कर आहे उनखे हिन ॾुखे वक़्त में मुल्क ते कारनि ककरनि खे ख़तमु करण लाइ ऐं हिननि बेमान हुकुमरानी ख़तमु करण लाइ इन पुरम सियासी जुज़ोजहद जी अॻुवाणी कंदी
जीअं अवामी ताक़त सां कामयाबी हासिलु थिए।